अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइट। नाज़रीन, 8 फरवरी ते चूंडूं थियूं, पर हर नए ॾींहुं चूंडुनि जे हवाले सां जेको इल्ज़ामनि जो सिलसिलो ऐं चूंडनि जी शफ़ाफ़ियत ते दाग़ जेको आहे, रोज़ को न को नओं दाग़ लॻे थो। कॾहिं कंहिं पार्टी जेको आहे अची रहनुमा अची प्रेस कॉन्फ्रेंस कई, कॾहिं कंहिं पार्टी जे रहनुमा अची जेको आहे एहतिजाज जी कॉल ॾिनी, कंहिं पार्टी जे रहनुमा या इतिहाद जे रहनुमा अची ज़बरदस्त तक़रीर कई। इहे सभु शयूं पाण ॾिठियूं पिए, पर अॼु रावलपिंडी जे कमिश्नर जेका प्रेस कॉन्फ्रेंस जी कई आहे ऐं हुनजो चवणु इहो हो त 70,000 ते जेके माण्हू खटिया पए, असां ठपा हणी उन्हनि खे हरायो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर हुनजो इहो बि चवणु हुयो त इहो सभु कुझु जेको थियो उनमें चीफ इलेक्शन कमीशन ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जेको आहे ॿई मुलविस आहिनि। तमामु संगीन नोयत जी सूरत हाल थी वई आहे। तोड़े जो उन हवाले सां असांजी चीफ जस्टिस पंहिंजे सुप्रीम कोर्ट जे अंदरि इन सॼी सूरत हाल ते सुओ मोटो वठण लाइ जज साहिबान गॾु थिया, पर उहो फ़ैसिलो बि न थी सघियो। पर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अॼु राति 10 वॻे पंहिंजो इजलास छॾायो आहे। ऐं हाणे जॾहिं पाण ॻाल्हि था कयूं त इहा सूरत हाल आहे। हिकु तरफ़ सुप्रीम कोर्ट इन मामले में पवण खां जजनि इहो फ़ैसिलो कयो त हू इन मामले में न पवनि। इलेक्शन कमीशन उनजो जेको आहे पंहिंजो फ़ैसिले लाइ पंहिंजो जेको आहे गौर वीचार करण लाइ राति 10 वॻे इजलास छॾायो आहे। ऐं कमिश्नर जे इन बयान ते पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि पंहिंजो रद्द अमल ॾिनो आहे ऐं सभिनी जेको आहे इन इल्ज़ामनि जी तहक़ीक़ात जी ॻाल्हि कई आहे। अॼोके प्रोग्राम में इन ते गुफ़्तगू कंदासूं। मजमूई तौर ते जेको इलेक्शन जी फिनोमिना आहे उहा जेका असां पाण बहसियत हिकिड़े सहाफ़ी जी ऑब्ज़र्व कई आहे, ऐं हेतिरनि ॾींहंनि में जेके इल्ज़ामात लॻा आहिनि उहे, ऐं उन्हनि में ही जंहिं नोयत जो इल्ज़ाम आहे उन ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे जनाब सुहेल सांगी साहब, मुल्क जा मारूफ़ तजज़ियेगार आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, ऐं कोशिशि कंदासूं त हिन प्रोग्राम में असां इन विच में कंहिं ॿिए असां पंहिंजो सीनियर एनालिस्ट खे बि असां उनजो व्यू पॉइंट बि तव्हां ताईं पहुचायूं। बहरहाल सांगी साहब, तव्हांखे प्रोग्राम में भली कार चवंदे हीअ जेका सूरत हाल थी तव्हां कीअं था ॾिसो? कमिश्नर रावलपिंडी जी इन जेको छा चए बम फोड़ण खां पोइ इहा वाक़ई हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन थी वई आहे। जेको मुल्क जे अंदरि चूंडुनि जे बारे में शक शुबा हुया ऐं उन बारे में इहो त भई धांधलियूं थियूं आहिनि, फलाणे खे हारायो वियो आहे, फलाणे खे खटायो वियो आहे, या इहो जेको पीर साहब पघारे चयो पैसनि जो मामिलो, या अचकज़ई साहब बि चयो आहे, पंजाब बलूचिस्तान जे कुझु ॿियनि बि दोस्तनि चयो आहे, सियासतदाननि उहो चयो आहे। पर हिन में हिकिड़ी शइ ॾाढी इन सां उन ॻाल्हि खे वज़न मिलंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि टेक्निकली कमिश्नर जो इलेक्शन सां कुझु अचे न वञे। आर ओ हूंदो आहे रिटर्निंग ऑफिसर, उहो DC आहे। डिप्टी कमिश्नर हू त आहिनि कमिश्नर जे अंडर में, पर हुनजो प्रैक्टिकली को बि कमिश्नर जो को वास्तो न हूंदो इलेक्शन जे मामलनि में को बि न हूंदो आहे। उहो रेवेन्यू जे मामलात में DC हुनजो मातहत आहे। बिल्कुलु उन में हूंदो आहे। या इहो त लोकली का कोऑर्डिनेशन खपे त उन में हिकु त उहो बि तमामु मामूली क़िस्म जो उहो हूंदो आहे। इहो जॾहिं इलेक्शन थियूं पिए तॾहिं कराची जे कमिश्नर सां गॾु जेके ॿ टे दोस्त कमु कनि था उन्हनि खां मूं पुछियो, मुंहिंजा तव्हां त हाणे इलेक्शन बिज़ी ईंदो? चयो न, असां अचे न की वञे। हीअ रुॻो इहो आहे त जेकॾहिं ॿिनि DC जे विच में को प्रॉब्लम थिए त पोइ असांखे सॉल्व करिणो आहे, ॿियो कुझु ई कोन्हे। त इन करे हीअ जेको बिल्कुलु हीअ जेको चट्ठा साहिबु कमिश्नर रावलपिंडी जेको बयानु ॾिनो आहे, इंकशाफ़ कयो आहे जेको पंहिंजे पर में, मूंखे सम्झ नथो अचे त उन में कमिश्नर साहिब खे अहिड़ी कहिड़ी ज़िमेदारी ॾिनी हुई जेको हुन कयो। इलेक्शन कमीशन जेका उहा ख़ुदि डायरेक्टली ROs खे उहो घुराए पई, हुन सां ॻाल्हाए पई, हुन सां जेको बि लिख पढ़ थिए थी उहा बि थिए पई, उहो सॼो थिए पियो डायरेक्टली आहे। त इहो त टेक्निकल पासो आहे जंहिंजे लाइ मूंखे को अंदाज़ो कोन्हे त कमिश्नर साहिब वटि अहिड़ियूं कहिड़ा सबूत हुया जंहिंजे। इहा ॻाल्हि शेरी रहमान साहिब जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे हुनमें इहो चयो आहे, हुन मुतालबो कयो आहे त कमिश्नर साहिब जेके इल्ज़ाम हुया आहिनि उनजा सबूत बि ॾे। शेरी रहमान साहिबा इहा घुर कई आहे त कमिश्नर साहिब। पर साॻे वक़्तु फैसल करीम कुंडी साहिब जेको चयो आहे, ॿियनि जेको आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवाननि चयो आहे त इन जी तहक़ीक़ात शफ़ाफ़ तहक़ीक़ात थियणु घुरिजे। बिल्कुलु। हाणे इन में रुॻो हिकिड़ी शइ थिए थी त इन जे अचण खां पोइ कमिश्नर छाकाणि जो वॾे
डिवीज़न ते हिकिड़ो इम्पॉर्टेंट एडमिनिस्ट्रेटिवली डिवीज़न जो हेड आहे वॾो आहे। अच्छा, मज़ेदार ॻाल्हि इहो जेको रावलपिंडी आहे, रावलपिंडी को डिवीज़न इहो को ईअं कोन्हे त पंहिंजी मीरपुर ख़ासि डिवीज़न आहे या ॿी का अहिड़ी डिवीज़न या बलूचिस्तान जी का कुंड पासे जी हुजे, त उहो त हर लिहाज़ खां मतिलबु त हुते GHQ बि उन जे हेडक्वाटर में उते ई आहे, उनखां चकवाल ऐं अटक ऐं इहे सभु उते ई आहिनि, त उहे सभु जा सभु जेके आहिनि हिते इलाही पॉलिटिकली वेल अवेयर वेल कनेक्टेड माण्हू हिते हूंदा आहिनि। त इहो बि हिकिड़ो आहे। पर इन जे बयान जे करे जेको मुल्क जे अंदरि सॼो बयानु हलियो पए त इलेक्शन में गड़बड़ थी आहे, उन खे वॾी हथी मिलंदी। खणी सुभाणे तहक़ीक़ात में कमिश्नर साहिब जी ॻाल्हि खणी सची न बि निकिरे, पर फ़िलहालु हुनखे हुन पंप अप एतिरो करे छॾियो आहे जंहिंजे नतीजे में सॼो जेको आहे सो इहो बार निगरान हुकूमत ते बि ऐं उन ते बि हलियो वियो आहे, इलेक्शन कमीशन ते। पर हिन में ॿी जेका शइ आहे त हिन में जेको चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे उन खे बि हिन में जंहिंखे उर्दू में लपेटियो वियो आहे, हुन में इन्वॉल्व कयो। शाहीन कुरैशी साहब पंहिंजो असां सां गॾु आहिनि। कुरैशी साहब, आपको खुशामदीद कहते हैं और काफ़ी दिनों के बाद आपसे बात हो रही है। तो आज जो ये मंजरनामा सामने आया है कमिश्नर पिंडी से जब भी खबर आती है तो कोई अच्छी तो खबर वहाँ से कम ही मिलती है, और आज भी वहाँ पे जो खबर आई है तो हम समझ रहे थे कोई मामलात को सुलझाने वाली होगी, लेकिन ये मज़ीद उलझ गए हैं पाकिस्तान के मामलात। आप इस सारे मंजरनामे को, न सिर्फ ये कमिश्नर वाला मामला बल्कि 8 फरवरी के बाद जितने रद्दमल आए हैं इलेक्शंस के हवाले से, आपका तज्जिया चाहिए उस पर। जी शुक्रिया। बात यह है फयाज सही के बड़ी बदकिस्मती की बात है कि अभी तक हमारा मुल्क जो है ना न्यूट्रल अंदाज से चल ही नहीं सका, और ना ही हमें जो है कुछ ऐसी उम्मीद नजर आ रही है, क्योंकि ये इससे सर न्यूट्रल कैसे नहीं चल रखा, मुझे ये बताया न्यूट्रल कैसे नहीं हुआ? क्योंकि हमने तो सुना था कि किसी ज़माने में उस वक्त के DG ISPR और DG ISI उस वक्त के आए थे, उन लोगों ने आके एक बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस की थी और उन लोगों ने कहा था कि ये फरवरी नहीं जिसमें इलेक्शन हो रहा है, अगली फरवरी भी नहीं, उससे अगली फरवरी की बात की थी। फरवरी 21 से हमने फैसला कर लिया था कि हम जो है न्यूट्रल रहेंगे। तो हमारे इदारों ने तो 21 फरवरी 21 से फैसला किया हुआ है कि हम न्यूट्रल रहेंगे, और आप अगर न्यूट्रल अब नहीं है तो आप किस तरफ इशारा कर रहे हैं? जी देखिए, बात यह है कि हमारी इस्टेब्लिशमेंट ने जब ये कहा फरवरी 21 के अंदर जो है बाजवा साहब ने, उसके बाद तवक्को ये की जा रही थी कि ये जो प्रोजेक्ट इमरान बना और उसको क्लोज करना, बंद करना, उसे ख़त्म करना कितना मुश्किल बना हुआ है, वो आज उससे भी ज़्यादा मुश्किल हो चुका है। और उसकी दो ही वजूहात हैं। एक तो ये है कि इसको बिल्कुल मुकम्मल तौर पे न्यूट्रल होके और सियासत से बाला होके हल किया जा सकता था, या इसका तरीका ये था कि जो है आप बीच के अंदर से अपनी जो है मामलात को निकाल दें। तो जब आपका स्टेक नहीं रहेगा, जब आपका इंटरेस्ट नहीं रहेगा, तो फिर जो चीजें हैं वो अपने नेचुरल प्रोसेस में आके तो होंगी, एक्सेप्टेबिलिटी भी बढ़ जानी थी और सारा कुछ हो जाना था। मैं ये समझता हूँ कि जिस तरह से प्रोजेक्ट को बंद किया गया, ताखीर से बंद करने की या आधे दिल से जो है कोशिशें हुई, वो उनके अपने अंदर ही कुछ खींचातानी थी कि वो ना तो 9 मई की सजाएं सामने आई, अगर 9 मई का वाकया जो कौम ने देखा, तो ना ही बाकी जब कोई फैसला हुआ वो फरमाइशी हुआ कि 2-3 सजाएं दे दो, 1-2 दिन में ही दे दो। तो वो सर सजाएं सेरेमोनियल होती है ना, सजाएं देखिए पाकिस्तान के अंदर इस तरह के जो सियासी मामलात के अंदर सजाएं सेरेमोनियल होती हैं, वो मिलती हैं। सजाएं मिली थी नवाज शरीफ साहब को कि तैयारा हाईजैक किया है उसने, फिर वो कन्विक्शन हुई थी, फिर वो डील हुई थी और फिर वो चले गए थे। फिर सज़ा हुई मियाँ साहब को अपना अकामा के बुनियाद पर, और उसके बुनियाद पे जो उसको हुई तो फिर उनको जो है वो अपना चला गया, वो अपना प्लेटिलेट्स ऊपर नीचे हो गए तो वो फिर चले गए, और फिर जब वापस आए तो किस शाहाना अंदाज में वापस आए। सज़ाएं तो सेरेमोनियल होती हैं, किस सवाए भुट्टो साहब की सज़ा के
جی میں یہی کہنا لگا تھا. جی جی کب ملی ہے سزا کسی کو؟ نہیں بھٹو صاحب کو بھی دی گئی سزا اور بی پی کو بغیر کسی ٹرائل کے سزا یس بھٹو صاحب کے بعد اگر وہ بی بی صاحبہ اور آصف زرداری صاحب اور بہت سے عمائدین انکلوڈنگ ہمارے جو نیب کے دوست تھے، اپنا کئی ہمارے سیاسی رہنما جو ہے وہ اگرتلا کیس میں اندر بھی مجیب کو ایسے بٹھائے رکھا. وہ تو ہمارا پرانا وتیرہ رہا ہے کہ ہم اس طرح بٹھائے رکھتے ہیں بغیر سزا کے سیاستدانوں کے ساتھ. یہ ہم کئی دہائیوں سے کرتے آ رہا ہے ہمارے ملک کے اندر. دیکھیے بغیر سزا کے اس لیے بٹھاتے ہیں نا کہ آپ نے دوبارہ استعمال کرنا ہوتا ہے، ورنہ اگر آپ اپنی غلطیوں کا اعتراف پبلکلی کریں تو اور پھر اس کے بعد اس پہ عمل نہ کریں تو اس سے ڈبل نقصان ہوتا ہے. اب ایک تو کریڈیبلٹی کا نقصان ہو چکا ہے اور دوسرا کمپلیکیشنز ہو چکی ہوئی ہیں کہ جن کو اب سنبھالنا پاکستان کے اندرونی قریشی صاحب ہمارے ساتھ رہیے گا. سانگھی صاحب سے پوچھتے ہیں کریڈیبلٹی کا نقصان اور کمپلیکیشن جو ہوئی ہیں مسئلے کے اندر. سائیں قریشی صاحب چے تو وقت صرف فیصلہ نہ تھا ऐं सही फैसला न थिया जंहिंजे करे हाणे त क्रेडिबिलिटी जो बि फुक़दान थी वियो आहे ऐं मामिलो वधीक कॉम्प्लिकेटेड थी वियो आहे. मुंहिंजे ख़्याल में हिन में जेको सॼो मामिलो शुरू थियो उहो कुझु इन तरह जो आहे त हाणे त पाण खे लॻे थो त 9 मई वारो जेको हिसाबु आहे उहो 8 फरवरी ते पूरो करे छॾियूं. माना हिन खे जेके तव्हां ॿिन्ही खे के माण्हू इक्विट करे ॾिसनि पिया बराबरि जोड़ कट त उहो 9 मई वारो हुयो ऐं हीउ 8 फरवरी आहे. 9 मई जेको आहे जेको थियो अवाम वरी 8 फरवरी ते मतिलबु इहो आहे. अच्छा उन खां अलावा ॿियो इहो थियो त मियां साहब खे मियां नवाज़ शरीफ़ साहब खे जेको कुरैशी साहब हिकिड़ी ॾाढी ॻाल्हि कई आहे त क्लोज़ प्रोजेक्ट इमरान खे क्लोज़ करण जो जेको मामिलो हुयो उहो हैंडल विथ केयर न थियो. उहो त कोन थियो न सर, उहो बिल्कुलु इन करे फ्लॉस कहिड़ा थिया रहिया? मिसाल तौर इहो मां तव्हांखां पुछां, कुरैशी साहब खां बि पुछां. हुनखे जेके शयूं पॉलिटिकली तव्हांखे करणियूं उहे तव्हां कोन कयूं, तव्हां तकड़ में कयूं. मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरियों इहो त हिनखे इमरान ख़ान खे बाक़ी जेको पीरियड आहे उहो पूरो ॾियणु खपे हा. ऐं उन खां पोइ उन में आइनी तरीक़े सां थियो न जेको थियो ठीकु आहे. ॾिसो आउं त चवां उहो पॉलिटिकली आहे न, आइनी तरीक़ो त मूं किथे चयो गैर आइनी आहे, उहो त थियो. ॿी ॻाल्हि जेका जमहूरी तरीक़े सां थियो, जमहूरी तरीक़े सां मतिलबु हूं त जेको थींदो आहे न जजनि जो उहो बि आइन जे अंदरि आहे, कन्विक्टेड नथो थी सघे. या जेको आहे कंहिं ज़माने में 58(2) हूंदो हुयो उहो बि आइन जे अंदरि आइनी तरीक़ो हुयो, पर हीउ जमहूरी तरीक़े सां थियो. त इहो मतिलबु आउं सम्झां थो त पॉलिटिकली स्पीकिंग हिते जेका आहे सा हिकिड़ी गड़बड़ थी. ॿी जेका वक़्तु सभिनी खे ख़ौफ़ हुयो न साईं त बाजवा थींदो. बाजवा चए पियो जेको ॻाल्हियूं अचनि पियो त बाजवा साहिबु चए पियो त मूंखे एक्सटेंशन ॾियो, फैज़ साहब चए पियो त मूंखे जेको आर्मी चीफ कयो. हू त उन वक़्त जो टग ऑफ वार ॿी हुई न. ॾिसो न सर, उन मतिलबु इहो थियो त असुलु जेको रंधिणे में रोलो हो उहो त हुते हो न. उहो रंधिणे में रोलो सियासतदाननि में घटि ऐं हुते उन्हनि जे पंहिंजे वधीक हो न. सियासतदाननि खे बि जेको अपोज़िशन में हुया उन वक़्तु जेके PDM जी सरकार ऐं ॿिया जेके अपोज़िशन में हुया पीपल्स पार्टी ऐं NP जेके PDM जो न हुया उन वक़्तु, उन्हनि बि इहो चयो न त जेकॾहिं इहो थी वेंदो त पोइ ते 10 सालनि लाइ वरी ॿियो पंहिंजो इमरान खे मिली वेंदो. छाकाणि हीअ हर कंहिं ख़बर आहे त चूंडूं ईअं ई थींदियूं. ॾिसो न मतिलबु इहो थियो त उन मतिलबु त भई जेको पॉलिटिकल पार्टीज़ हुयूं PDM वग़ैरह ऐं प्लस जेके बि असांजा इदारा हुया, पोइ त हीउ उन खां वधीक ॾाढो हो न. ऐं जेके ॾाढो हो त पोइ तव्हांखे नज़र अचे थो त हिन वक़्तु जेको बि सिचुएशन बीठी उहा आहे. प्लस मूंखे अञा मतिलबु जेके मुख़्तलिफ़ तजिया निगार बि चवनि पिया लाहौर इस्लामाबाद मां बि, उन्हनि सभिनी जो इहो ख़्यालु आहे त इहो मुकमिल तौर ते इदारनि जे अंदरि जेके इहो जेके बि चूंडूं करायूं, जेके फ़ैसिला कया विया, जन ते बि अमल कयो वियो, उनखां पोइ जेके बि एक्ट थिया उहे ॾाढो अधु उन सां बेदिली सां, माना हिकिड़नि चाहियो पियो त ईअं थिए, ॿियनि चाहियो पियो त न थिए. इहो जेको आहे बेसिक रूट काज़ आहे इन जी. या ॿियनि लफ़्ज़नि में पाण जेको चऊं त हिकिड़ो चेन ऑफ कमांड जो इशू आहे, उहो चेन ऑफ कमांड जो इशू जेको आहे सो उहो ठीकु तरह सां न थियो. उहो चेन ऑफ कमांड जो इशू इदारनि खां वठी करे पॉलिटिकल पार्टीज़ में बि थियो. पॉलिटिकल पार्टीज़ में इन करे थियो जीअं हाणे नवाज़ शरीफ़ साहब खे एक्स्ट्रा ऑर्डिनरी तौर ते पंजाब में जेको आहे सो एॾो ओपन ग्राउंड ॾिनो वियो, हुन एतिरो को कंपेन बि कोन हलाई, पर पोइ बि हुनजी फरमाइश इहा आई त आउं हिते ई कंदुसि. हू कंहिं ॿिए पासे वियो ई कोन. माने हुन इहो घुरियो पए जेको हुनखे ॾिनो वियो
تو بھئی پنجاب میں سانگی صاحب جو وقف اٹھا قریشی صاحب آپ بھی ہمارے ساتھ رہیے گا. وقفے کے بعد اس معاملے پہ مزید بات کریں گے. ناظرین گفتگو جو سلسلو جاری رہندو. وٹھو تا وقفو واپس جی پروگرام کے اڳिते वधंदो. वेलकम बैक नाज़रीन. अचत प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं. मुल्क के अंदर चूंडनि खां पोइ जेके मामला आहिनि, हुकूमत साज़ी जो अमल पंहिंजी जाइ ते उनमें जेका तेज़ी हुजणु घुरिजे, जेको फोकस हुजणु घुरिजे, उन जे बजाय हिन वक़्तु 8 फरवरी खां वठी असां ॾिसूं था त धांधलियुनि जो इल्ज़ाम ऐं उन ते रद्द अमल जो सिलसिलो जेको आहे उहो वधीक तेज़ थींदो पियो वञे ऐं चूंडनि जी शफ़ाफ़ियत जे मथां रोज़ नवां जेके आहिनि सवाल उथारिया पिया वञनि. अॼु कमिश्नर पिंडी जेको आहे, रावलपिंडी जे कमिश्नर जेके गुफ़्तगू कई आहे, जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उनखां पोइ मुल्क जे अंदरि तमामु वॾो हिकिड़ी पंहिंजो जिते सभिनी पावर सेंटर्स जे अंदरि जेको आहे जंहिंखे चइजे त भौचाल मतल आहे, उहा सूरत हाल आहे. उन ते गुफ़्तगू हलंदड़ हुई. साईं सोहेल सांगी साहिबु असां स्टूडियो में मौजूदु आहिनि, जॾहिं ते टेलीफोन लाइन ते साईं शाहीन कुरैशी साहिबु बि असां गॾु आहिनि. अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं. जी कुरैशी साहिबु, तव्हां गुफ़्तगू पिया कई. मूं पे इहा ई कई त हीउ जेको सॼो कयो उन में नवाज़ शरीफ़ जेको कुझु चयो पियो उहो हुनखे ॾिनो वियो. उनखां पोइ बि इहा सिचुएशन आई. उन जे करे ॿिए कंहिं हंधि ते कंहिं सूबे में वियो बि कोन इलेक्शन कैंपेन हलाइण. त हीउ हिकिड़ो जेको हुयो इहो को हैंडल करण जो सही तरीक़ो कोन हो. पर तव्हांखे यादि हूंदो त पीर साहिबु पंहिंजी तक़रीर में इहा ॻाल्हि इन ॻाल्हि जी ख़ासि निशानदेही कई आहे त सभई पार्टियूं इलाक़ाई पार्टियूं थी वञनि, हाणे मुल्क सतह ते को लीडर न रहियो आहे. छा इन सॼी गेम प्लान जो हिसो इहो हुयो छा त मुल्की सतह ते कंहिंखे लीडर थियणु न ॾिजे? छाकाणि पीपल्स पार्टी ख़ुदि चंद साहिब खां वठी ॿिया जेके माण्हू आहिनि पीपल्स पार्टी जे पंजाब जा, उन्हनि बाक़ाइदा मीडिया ते अची गुफ़्तगू कई आहे. हुननि चयो आहे त हुननि सां जेके हुते पंहिंजो उन्हनि खे बि इन तरह जूं कंप्लेन्स आहिनि जहिड़ियूं हीअ अॼु कमिश्नर साहिबु जेको चवे पियो न त पीपल्स पार्टी जेकॾहिं पंजाब मां कुझु सीटूं वधीक खणी वठे हा त शायदि हिकिड़ो नेशनल लेवल जो पोस्चर अची वञे हा. छाकाणि त बहरहाल ॿियनि नवाज़ शरीफ़ हलाई या न हलाई, पर बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु अहिड़ो हुयो जेको केपी वियो. बलोचिस्तान में बि पीपल्स पार्टी हिकु न बल्कि 5-7 जलसा कया बलोचिस्तान जे अंदरि. 3 नवंबर जो यौम तासीफ़ बि उते कयूं ऐं सिंध में बि कयूं, पंजाब में बि कयूं. त हिकिड़ी वाहिद पार्टी हुई जंहिं चइनी सूबनि में कैंपेनिंग त कई. पीपल्स पार्टी त पहिरीं बि कंदी रही आहे. गुज़िरियल जेको कुझु ॿिनि इलेक्शन खां पोइ जेका सिचुएशन आई आहे जंहिंमें त ख़ुदि पीपल्स पार्टी खे ई सोढ़ो कयो वियो आहे. अच्छा, ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि कयो कंहिं बि तरीक़े सां सिंध खे पंहिंजो जेको जंहिंखे पाण चऊं तक करे मञियूं ई कोन. नवाज़ लीग बि कोन मञियूं, PTI बि कोन मञियूं ऐं लाइक वाइज़ ॿियूं जेके पार्टियूं आहिनि. सो मच सो हाणे जमात इस्लामी अदरवाइज़ वॾी इस्लामी हू चइजे थी, पर हुन जेको कुझु सॼो ज़ोर आहे गुज़िरियल 3-4 सालनि खां उहो कराची त आहे. बाक़ी सिंध में जहिड़ो कर को शहर ई कोन्हे, को माण्हू ई कोन्हे. त हीउ हिकिड़ो अजीब रवैयो आहे. इहो ख़ुदि इहो त इलाही मतिलबु गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल ॿिनि जेके चूंडूं ॿ थियूं आहिनि हिन खां अॻु में, उन में बि इहो रहियो त मुख़्तलिफ़ जेके बि आहिनि इलाक़ाई पार्टियूं उन्हनि खे कराइजे, वो थींदो रहियो. कुरैशी साहब से पूछूं था. कुरैशी साहब, आप जो कह रहे हैं कि ये हैंडल प्रॉपर नहीं हुआ मामला प्रोजेक्ट की क्लोजिंग का, तो आपके ख्याल में कहाँ कहाँ फ्लॉज रह गए हैं? देखिए जी, पहले तो मेरा चूंकि आपसे इलेक्शन के बाद कभी बात नहीं हुई तो मैं व्यूवर्स को कंटिन्यू कर दूं कि मैं समझता हूं कि सिंध के मामले समेत सिंध के अंदर सियासी अमल हुआ है, सिंध के अंदर मुसलसल सियासी शऊर मौजूद है. बाकी मुल्क के अंदर मैं ये समझता हूँ कि जो भी मैंडेट 8 तारीख को आया है वो एंटी स्टेब्लिशमेंट आया है. जो मर्जी हो जाए, इसका एक जुमले के अंदर बात यही होगी कि किसी ने डेवलपमेंट के नाम पे कहा, किसका मंशूर क्या था, किसका क्या नहीं था. जो कुछ भी है, लोगों के अंदर रद्द अमल है इस्टेब्लिशमेंट की मुदाखलतकारी के बावजूद इसके कि हमें 21 फरवरी के अंदर कहा जाए कि भाई हमने जूनियर अफसरों को कह दिया था कि हम न्यूट्रल हो चुके थे. आज भी उसका तसलसल इस तरह से है कि आज इसको हल या इसको पैक करने की बजाय ये प्रोजेक्ट अंदरूनी इन फाइट की वजह से अब कोशिश ये की जा रही है कि किसी तरह से PTI को जो है अकोमोडेट करके आगे पेशरफ्त की जाए. अब उस सारी सूरत हाल के अंदर क्वेश्चन 9 मई का आके फंस गया कि जो आपके दावे थे कि उन्होंने इदारों पर हमला किया, कोर कमांडरों पे हमला किया, तो वो तमाम आज भी PTI की तरफ से, चाहे शुरू में उन्होंने वजीर आजम की
انتخابات کے لیے جو ہے امیدوار دیا، چاہے کے پی کا امیدوار دیا، چاہے پنجاب میں اسلم اقبال جو ہیں دیے گئے، وہ تمام لوگ وہ ہیں جو 9 مئی کے واقعات میں ملوث ہیں. تو یا ہمیں بتایا بھی کیا تھا اور ان کی ویڈیوز وغیرہ ساری چیزیں ہمارے علم میں ہیں. تو اب اس ساری صورتحال میں لگتا یہ ہے کہ خود کنفیوژن جو ہے ان ہاؤس ہے کہ وہ اس معاملات کو کسی طرف کر نہیں سکے. اور ہم نے یہ دیکھا ہے کہ ہمیشہ پیک کرنے کے لیے یہ لیکن قریشی صاحب دوسری طرف ایک جملہ میں صرف کہنا چاہتا ہوں کہ جس طرح سے پاناما کیس کے اندر سارے معاملات چلا کے اور جو ہے کمیٹیاں بنا کے اور سارا کچھ کرنے کے باوجود اقامہ پہ سزا دی گئی تھی، اس کا مقصد یہ ہوتا ہے کہ جب مرضی اقامے کو جو ہے ایک جو ہے جنبش قلم سے اڑایا جا سکتا ہے. اسی وجہ سے جو سالڈ معاملات ہیں ان پر سزائیں نہیں دی گئی. کئی عدت کے معاملے پہ سزا جو ہے راتوں رات 12 بجے تک جو ہے. اس میں دیکھیں نا دونوں طرف سے برف پگھلی ہے. خود جو پی ٹی آئی جو آج آپ نے سنی ہے پی ٹی آئی کی گفتگو، یا جب سے یہ الیکشن ہوئے ہیں اس وقت سے آپ سن رہے ہیں، وہ کہہ رہے ہیں کہ ہم انتقام نہیں استحکام، پاکستان کے استحکام کی بات کر رہے ہیں. وہ اب وہ بھی انتقام کے حوالے سے، یعنی یہ جو آئس میلٹ ہوئی ہے، برف پگھلی ہے، وہ تو دونوں طرف سے پگھلی ہے. اگر اس طرف سے کچھ نہیں ہوا تو پی ٹی آئی بھی تو اپنے اس موقف سے کہیں جو کسی زمانے میں میر صادق، میر جعفر، ڈرٹی ہیری، پتہ نہیں کون کون سے وہ ہم سنتے تھے، اور پھر جو ہم نے 9 مئی بھی دیکھا. لیکن اب جو پی ٹی آئی ہے اور وہ جو بانی کے میسیجز ہمیں سنا رہی ہے وہ تو بالکل ڈیفرنٹ ہے، وہ آل ٹوگیدر ڈیفرنٹ ہے. اب تو وہ جماعت اسلامی سے بھی بات کرتے ہیں، جے یو آئی کے سربراہ جس کے لیے کیا کیا وہ خطابات جو اپنا ان کو دیتے تھے اس کے بات کرتے ہیں، اور اب تو وہ سب سے بات کرنے کے لیے تیار ہیں. ان کے اندر تو پیپلز پارٹی سے بات کرنے کی بھی باتیں ہوئی تھی، اور کافی ان کے رہنماؤں نے آ کے ٹی وی پہ، خود ہمارے شو الیکشن کی ٹرانسمیشن میں بھی پی ٹی آئی کے رہنماؤں نے کہا تھا کہ ان لوگوں نے تجویز دی ہے کہ پیپلز پارٹی سے بات کی جائے. تو اب تو وہ پی ٹی آئی خود تبدیل ہو گئی ہے، وہ تو اب 9 مئی والی پی ٹی آئی تو نہیں رہی ہے، اس سے پہلے والی. ریاست میں اس کو اس لیے نہیں مانتا کہ ماضی میں جس طرح جب انہیں کہا جاتا تھا کہ آپ پولیٹیکلی انگیج کریں اور سیاسی عمل کریں، آپ کو جیسے کیسے بھی لایا گیا، سلیکٹ کر کے لایا گیا یا تھرڈ فورس بنا کے پروجیکٹ عمران لایا گیا، اس کے باوجود انہوں نے جو ہے قومی سطح پر کوئی سیاسی جماعتوں سے انگیجمنٹ نہیں کی. آج بھی میں یہی کہتا ہوں، جس طرح وہ کہتے تھے کہ میں مودی سے ملوں گا، ان سے نہیں ملوں گا، اگر ان کے اندر یہ تبدیلی آئی ہوتی جس کا بظاہر ہمیں فتح مکہ جیسی معاملات سے جو ہے ہماری جو ہے دھیان جو ہے دوسری طرف کرنے کی کوشش کی جا رہی ہے، اگر انہوں نے جمہوریت کے اوپر ان کا یقین ہوتا تو وہ سب سے زیادہ آزاد جو ہونے کی وجہ سے وہ پیپلز پارٹی کا راستہ نہ روکتے، وہ کہ جی ان سے بات نہیں ہو سکتی، اور وہ ایک سیاسی عمل کا آغاز کرتے. تو جب جس ملک کے اندر سیاسی جماعت سیاسی عمل نہیں کرتی تو وہ جگلری کرتی ہے. ورنہ تو انہیں یہ چاہیے تھا کہ جب پیپلز پارٹی یہ کہہ رہی تھی کہ جس کی سیٹیں سب سے زیادہ ہیں، اور اگر ٹھیک ہے آپ سے سمبل لے لیا گیا، جو کچھ بھی لے لیا گیا، اگر اس ابھی کو آپ کو خبر آئی ہے ایک موقع مل رہا ہے صاحب، ابھی خبر آئی ہے، اور سانگی صاحب سے بھی شیئر کریں اور اپنے ناظرین کے ساتھ بھی شیئر کریں کہ جی ڈی اے نے 20 فروری کو نوشہر و فیروز کے اندر دھرنے کا اعلان کیا ہے. جس طرح حیدرآباد بائی پاس پہ ہوا تھا اس طرح کا دھرنا جو ہے نوشہر و فیروز بائی پاس پہ دیا جائے گا. جی ڈی اے نے یہ اعلان کیا ہے. سردار رحیم صاحب جو ان کے اپنا سیکریٹری اطلاعات ہیں جی ڈی اے کے، اس نے یہ اپنا جاری کی ہے اپنا پریس ریلیز. اس کو بھی میں کو ریلیٹ کرنا چاہتا ہوں، جس طرح سانگی صاحب یہ کہہ رہے تھے اور آپ بھی بات کر رہے تھے، یہ یہاں پر جو کراچی سندھ کے اندر جو پیر پگاڑا کے مریدوں کے ساتھ جی ڈی اے نے اور مل کر جماعت اسلامی سمیت جو احتجاج کیا، میں یہ سمجھتا ہوں کہ یہ جو پیک کیا جا رہا ہے یہ کچھ اور پیک تو نہیں کیا جا رہا کہ جو چلتی بلتی چیزیں 8-9 دنوں کے بعد یکا و تنہا جو ہے وہ جیل سے بھی میسیج یہ آیا کہ فضل الرحمان سے بھی ملاقات کر لیں، اور پھر جو ہے سندھ کے اندر، جبکہ دھاندلی زیادہ تر کہتے ہیں دوسری جگہ پہ ہوئی ہے، لیکن مظاہرے سندھ کے اندر اس لیے کیے جا رہے ہیں
کہ سندھ جو ہے وہ پرسکون تھا، اس لیے کہ وہاں کے رزلٹ کے بارے میں بات بھی نہیں تھی. وہاں 40 50 ہزار 80 ہزار کی لیڈ تھی. چلے سندھ کے بارے میں سانگھی صاحب سے پوچھتے ہیں. سانگھی صاحب ہی جو اعلان تھو 20 فروری تے وری ॿियो मुज़ाहिरो पर हिन मुज़ाहिरे में अॻे त GJ जो पारां ऐलान कयो वियो हो पर उन में JUI शरीक थी हुई, जमात इस्लामी शरीक थी हुई. हाणे JUI जमात इस्लामी जो नालो आहे, उन सां गॾोगॾु सिंध तरक़ी पसंद पार्टी जो नालो बि प्रेस रिलीज़ में शामिल आहे. कादिर मक्सी साहब आहे. हाणे पहिरीं ॻाल्हि त इहो जेको नौशहरे में हिननि कयो आहे त नौशहरे जो मतिलबु इहो आहे त इहो जतोई गुलाम मुस्तफ़ा जतोई मुर्तज़ा जतोई वारा साहब वारा आहिनि उन जो. ॿियो उन सां इहो आहे त भर पासे ख़ैरपुर ज़ाहिर परियां ज़िलो लॻे थो जिते पीर साहिबान जो सॼो दरिया जे परियां लियाकत जतोई साहब बि आहे. लियाकत जतोई हुतां खां आहे ऐं हितां खां सांगड़ वारो जेको आहे चङी सही से पूछेंगे जरा कि ये कोई PNA की तहरीक का अंदाज तो नहीं हो रहा कि सारा कुछ पैकअप कर दिया जाए, क्योंकि प्रोजेक्ट इमरान तो पैक नहीं हुआ उनसे. हाँ तो उसके लिए PNA की तहरीक तो शायद न चले, अभी बात करते हैं देखते हैं क्या है. त इहो हिकिड़ो जेको स्पॉट आहे उहो त ईअं आहे जेका आइडियल लोकेशन थिए थी सभिनी जे लाइ सवलो. ऐं आउं सम्झां थो त इहो अञा सॼो मामिलो हलंदो. असुल में जेको आहे त जेके इतला आहिनि त PMLN बि हुकूमत ठाहिण खां पोइ हिते हटी वई आहे. अच्छा जेको PTI खे फ़िलहालु सिधी तरह सां ॾियण नथा चाहिनि, उन सां जमात अॻिते वधी उहा पोइ हिते हुन खां हटी वई. PTI जेको आहे PTI ठाहे नथी सघे न, छाकाणि पीपुल्स पार्टी ऐं PMLN खां सवाइ ॻाल्हि इहा आहे त आउं इहो पियो चवां जेको हुन हिकिड़ी जमात जे थ्रू जेका ॻाल्हि शुरू कई जमात सां उहो कोन थी सघी. हाणे जेको आहे पीपुल्स पार्टी जमात सां ॻाल्हि KP जे सतह ते हिसाब सां थी, छाकाणि वफ़ाक़ जे अंदरि नंबर पूरो नथो थिए जेकॾहिं पीपुल्स पार्टी या PMLN खे ॿाहिरि कढियो था. सही आहे. त आउं हिते त ज़ाहिर पीपुल्स पार्टी सां उन थिए आहे ऐं पीपुल्स पार्टी हिननि जे विच में के राब्तनि जूं ख़बरूं बि आयूं आहिनि. त उन में आउं नथो सम्झां त हीउ जेको नवाज़ लीग पोइ हिते हटी वई, उन्हनि खे इहो त भई असां खां केॾी महिल जेको आहे सो पीपुल्स पार्टी पंहिंजी जेका विथड्रा करे वठंदी, जेको उनजे कुझु लीडरनि बि चयो आहे. अच्छा लाइक वाइज़ भई पीपुल्स पार्टी इहो छो करे, जेकॾहिं उन खे नवाज़ लीग बि जेको सपोर्ट कंहिं महिल विथड्रा करे वठे त पोइ छा थींदो. पोइ त इहो थींदो त हू नवाज़ लीग ते डिपेंड करण जे बदिरां कंहिं ॿी धुर सां करे, ॿी धुर PTI वारो लॾो आहे त पोइ उन जे ज़रिए का शइ थिए त हिन वधीक जेको या त इहे सभु चूंडूं हिकिड़े पासे थी वञनि. ऐं आउं सम्झां थो त जेका सॼी सिचुएशन आहे उहा मे बी त जेकॾहिं गुंजाइश हुजे को तरीक़ो निकिरंदो त ॿीहर चूंडनि में हलियो वञे मामिलो. हिकिड़ो त इहो हुकूमत साज़ी थी न पई सघे, हुकूमत साज़ी न पई थी सघे छो त हीउ जेको सामान जेको बि आयो आहे इन मां को ढंग जी शइ जी चवनि था इन मां को असांजे कम जी शइ कोन पचंदी. अच्छा इहा न पचंदी त पोइ त ॿीहर इलेक्शन थिए. असुल में चूंडुनि खे डे वन खां सवाल इहो बणायो वियो, उन में आहिस्ते आहिस्ते पोइ शयूं वधंदियूं वयूं. पछाड़ी में अची कमिश्नर वारी इहा ॻाल्हि पहुती. कमिश्नर वारी ॻाल्हि खां अॻु में पाण ॾिसूं कल्ह ताईं पाण वेठा हुआसीं तॾहिं ओॾी महिल त लास्ट नेल इन द कॉफिन. हा तॾहिं त मौलाना फज़ल रहमान ते ई सॼो बहस पियो थियो हाणे कीअं थींदो छा थींदो. हाणे कमिश्नर रावलपिंडी वारे इन बयान खां पोइ उहो मौलाना साहब वारो थोरो जेको मामिलो उहो थोरो पोइ हिते हले वियो. हीउ जेको अची वियो ऐं नतीजो इहो आहे त भई हाणे सिधो सो हिट जेको आहे सो इलेक्शन कमिश्नर, चीफ जस्टिस ऐं चूंडूं इहे वञी थियूं. पीपुल्स पार्टी बि अॼु इहो चयो आहे ऐं तहफ़ुज़ात वग़ैरह पंहिंजी जाइ ते, पर जहिड़े तरीक़े जो चूंडुनि जे बारे में अॼु जेको टोन ॾिनो आहे उहो सिर्फ़ु इन्हनि ॿिनि मौलाना फज़ल रहमान ऐं कमिश्नर जे इन ॻाल्हि खां पोइ इहो टोन हुन अख़्तियार कयो. हुनखां अॻु में पीपुल्स पार्टी जो इहो टोन कोन हो. तहफ़ुज़ात हुया, इन बारे में शिकायतूं हुयूं जेके बाक़ाइदे कानूनी प्रोसेस में हुननि रजिस्टर बि करायूं हुयूं ताज हैदर साहब ऐं ॿियनि दोस्तनि, उहो सॼो थियो. पर हाणे जेका सिचुएशन थी आहे तो ख़ुदि ये चूंडूं सवाल बन गई. कुरैशी साहब, लाहौर के अंदर क्या खबरें हैं कि इलेक्शन के बाद हुकूमत साजी के हवाले से जो पहल की थी PMLN ने, क्या वो भी अब बैकफुट पे जा रही है हुकूमत साजी वफाक के अंदर, क्योंकि सूबों के अंदर तो क्लियर मैंडेट है पीपुल्स PTI के पास, KP के अंदर, सिंध के अंदर पीपुल्स पार्टी के पास, जबकि अब नून लीग भी जो है वो पंजाब की हुकूमत बनाने की अपना सिंगल लार्जेस्ट पार्टी के तौर पर वहाँ पे आ गई है और उसको एक सादा अक्सियत मिल गई है. तो आपको लगता है कि अपना वफाक की हुकूमत साजी का अमल जो है वो PMLN से उससे बैक ट्रैक कर रही है? देखिए, जो मरकज की हुकूमत जब तक नहीं बनेगी
جب تک یہ بلا شبہ آپ نے درست بات کی ہے کہ جماعتوں کو جس طرح سے اپنے اپنے صوبوں میں یا پیپلز پارٹی نے بلوچستان میں ضرور گین کی ہے، ورنہ وہ واضح ہیں، وہ نتائج جو ہے وہ بتا رہے ہیں کہ ان میں کوئی رکاوٹ نہیں ہے. لیکن اصل بات تو یہ ہے کہ پاکستان کی لیکن کوئی صاحب بلوچستان کی جو ہے وہ وہاں پہ جو مینڈیٹ آیا ہے وہاں پہ بڑا احتجاج چل رہا ہے. وہ اس مینڈیٹ کے بارے میں خود JUI سے لے کر اور وہاں پہ جو 4 جماعتی اتحاد ہے، اچکزئی صاحب، مینگل صاحب اور مالک صاحب اور عبدالخالق ہزارہ صاحب، وہ اس دن سے 8 فروری سے احتجاج پہ ہیں اور بلوچستان بہت سخت رد عمل میں ہے. ہاں وہ تو درست ہے، وہ تو پیپلز پارٹی بھی ایک سیٹ کے اوپر وہاں بیٹھی بھی ہے گزشتہ 9 دنوں سے. وہ بات بھی افسوسناک ہے کہ اس کا مطلب یہ ہے کہ ملک گیر سطح پہ جو الیکشن ہوئے ہیں، جو کہ لوگ دیکھ رہے ہیں کہ پولنگ کے وقت تک اور ابتدائی جو اعلانات ہیں اس وقت تک جو ہے کوئی اس پہ رد عمل نہیں تھا. وہی ہوا ہے کہ جس وقت یہ تمام انٹرنیٹ بٹھانے کے گیم اور یہ سارا کچھ ہوا ہے، اس کے بعد جو ہے زبان زد عام ہے اور کوئی بھی سیاسی پارٹی اپنے طور پر جو ہے یہ نہیں کہتی کہ اس کو شکایت نہیں ہے. تو یہ پہلی دفعہ ہوا ہے کہ اس دفعہ صوبوں میں جیتنے والی پارٹیاں بھی جو ہیں وہ اختلاف رائے رکھتی ہیں کہ یہ منصفانہ انتخاب نہیں ہوئے. تو اس تمام سچویشن کے اندر پاکستان کی سیاست مزید کمپلیکیٹڈ ہو چکی بھی ہے. اور اگر وفاقی حکومت کے اندر نون لیگ بھی جو ہے اب یہ سمجھ گئی ہے کہ اقلیتی حکومت جو ہے وہ پیپلز پارٹی کے حلف اٹھوا دینے کے بعد شہباز شریف کے ان کے لیے آگے بڑھنا مشکل ہوگا، اس لیے کہ یہ پریکٹیکلی تو جو ساتھ نہیں دے گی پیپلز پارٹی، اس لیے کہ ان کا منشور ڈیفرنٹ ہے. انہوں نے پاکستان بھر کے عوام سے ڈیفرنٹ مطالبے یہ کیے ہیں. انہوں نے 17 ادارے بند کرنے کی جو باتیں کی تھی، وہ نیشنلائزیشن کے معاملات پہ اختلافات ہوں گے، لیکن کمیٹیز کے درمیان دکھائی دے رہے. دونوں پارٹیوں کی کمیٹیز کے درمیان بات چیت کا سلسلہ تو جاری ہے حکومت سازی کے حوالے سے، اور ہو سکتا ہے کہ پیپلز پارٹی اور نون لیگ کس ایسے ایگریمنٹ پہ پہنچ جائیں جہاں پہ حکومت سازی کے لیے دونوں حکومت کا حصہ بننے کے لیے تیار ہو جائیں. نہیں دیکھیے، وہ اگر ہوگا بھی تو PTI جو ایک صوبے کے اندر بہت ہی اسٹرانگ اکثریت کے ساتھ بیٹھی ہے اور ان کی سیٹ پاور ہر جگہ پہ ہے، پنجاب سمیت ہر جگہ ان کی اسٹرانگ اپوزیشن بھی ہے. میں نہیں سمجھتا کہ جنہوں نے یہ اعلان کیا ہے کہ ان کا سب سے بڑا ایجنڈا جو ہے وہ عمران خان کی رہائی ہے، تو یہ ملک کس طریقے سے ان معاملات کو حل کرے گا. کیا کورٹ کے چلے ہوئے معاملات جو ہیں وہ انتظامی طور پر نیگوسیشن کے عمران خان کی رہائی کے بارے میں تو ایک طرح سے پیر صاحب پگاڑا نے بھی اپنے تقریر کے اندر ایک طرح کا اشارہ دیا تھا. سائیں تہاں سانگی صاحب کیے تھا ڈسو ہی سجو جو معاملو تھو ان پوئے تھو حکومت سازی جو مرحلو ہوئے اوڈی مل یہ سب شیوں اتھی آئیوں. حالانکہ یہ اسٹیٹمنٹ اچھی ہوئی تھی 4 پارٹیوں میں اتفاق تھی ویو وہ تھی ویو حکومت سازی کے معاملے JUI بیک ٹریک کیو JUI بیک ٹریک کیو مجھے یہ ان مرحلے تے جو کل بھی پان JUI کے کردار تے کلا سے JUI چھو اچانک PTM جی سربراہی نواز شریف صاحب ان کے کچھ کون ملیو سجو جو دیگ چڑھی ان میں جو انہوں نے بتیوں پھیلیوں پہ ورایوں تو ان کے کون ملیو. ہاں گال یہ ہے تو ایکڑو تو اپارٹ فرام ان جے تو کہڑی شے کنجے ان جے چون سے چاہے تو ان ہٹی کرے بھئی جے پارٹیوں ہتے پان خاص طرح سے سندھ میں مولانا صاحب بھی کرے پو ان کے تو وہ انہوں میں کو چاورن میں کو شے کون ملی نا وہ بیسک شے ہے. حکومت سازی والے مرحلے تے یہ سجو تھو ان کا اگ میں یہ سجو نہ پے تھو. بی گال جیکا ہے وہ ہے تو ہاں چھا تھے چھا الیکشن جے سے سجو نل اینڈ وائڈ تھن. نل اینڈ وائڈ کیئر کدو الیکشن کمیشن بٹ وہ سب وہ چیلنج تھی وی. ٹھیک ہے. بی شے یہ ہے تو یا تو کورٹ کا فیصلو وٹھے کورٹ بھی ان میں ہاتھ نہ پہ وجے جی اج سوموٹو وارو معاملو تھو. ٹی شے انجام جیکا ہے وہ تھی سکے تھی جے کریں صوبائی حکومتوں ٹھائن ڈنیوں ونجن صرف قومی جیکا اسمبلی ہے ان کے ٹوڑے بیہر کیو ونے ان لا وڈو پرابلم ہے. چھو تو قومی اسمبلی کے ٹوڑن کے لائے ان جو چونڈن میں وزیر اعظم ہوجن ٹوڑن جی تو گال نہ تھی نا سائیں. ٹوڑن تو حلف کھڑن نا قومی اسمبلی جو وجود رہے قبول تھو
जॾहिं हलफ़ खणनि मुंहिंजो हलफ़ खणी उन खां पोइ जेको वज़ीर अज़म चूंडणो पवंदो माना हलफ़ खणनि तव्हां चओ था हा हिकिड़ो ऑप्शन यस त उहा त पोइ वज़ीर अज़म अचे ऐं वज़ीर अज़म भली ॿिए ॾींहुं टे ॾींहं ते चवे सदर खे बाबा असेंबली तोड़ पर अगेन उहो जेको नुक़्तो आहे उन ते सभई एग्री थियनि त भई ठीकु आहे इहो 2 ॾींहंनि खां पोइ तोड़नी आहे पोइ त ठीकु आहे पोइ त इलाही जेके आहिनि कानूनी जेके बि आहिनि नुक़्सान उहे त पूरा थी सघनि था अदरवाइज़ को बुनियादी सुवाल थींदो वञी उहो त जीअं जो तीअं थींदो त इहा जेका असांखे इन नहेज ते वञिणो पियो ज़िम्मेवार केरु आहे ॾिसो न पीर साहब पगारो इल्ज़ाम थोड़े पैसा वरिता विया आहिनि अचकज़ई साहब चए थो पैसा वरिता उन सॼे ॻाल्हि खां बचण जो तरीक़ो ई जेको कढी सघनि था उहो इहो कढी सघनि था भई ठीकु आहे वरी हिकिड़ी पंहिंजो न सिर था करियूं ठीकु आहे अॻियूं शयूं हेॾां न आपको क्या लगता है व्हाट इज द वे फॉरवर्ड अब जहाँ पे खड़े हुए हैं आपके पास कोई वे फॉरवर्ड है जी जी एक मिनट है हमारे पास लास्ट मिनट है जी 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 क्या अब फरमाएंगे वे फॉरवर्ड यही है कि जी मुझे लगता है कि ये अटर कंफ्यूजन है डिवाइड है और इस्टेब्लिशमेंट के अंदर भी डिवाइड है और ये सारा जो काजी फायज ईसा अपने 2 जजों के साथ मिलकर जो है प्रोसीडिंग शुरू कर रहे हैं कि इन इंतखाबात को जो है नल एंड वाइड करार दिया जाए इसको जो गौर करेंगे इससे इसका मुंह मुलाजा खुलेगा जिसके लिए ये देखा गया है कि सिंध की हुकूमत जो है वो कहीं कायम ना रहे तो वहां पर सिंध के अंदर पीर पगारों के जरिए और दीगर अपोजिशन को मिलाकर वहाँ हालात को डिस्टेबलाइज करने की बुनियाद बड़ी मेहरबानी जनाब शाहीन कुरैशी साहब आपके रहम ज्वाइन कहा साईं सोहेल सिंह साहब तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी यकीनी तौर ते मुल्क जे अंदरि चूंडुनि जे बारे में इहो हुयो त चूंडूं थींदियूं ऐं मुल्क जे अंदरि जेको सियासी अदम इस्तेहकाम आहे बेचैनी आहे उहा ख़तमु थींदी आहे उन सां पाकिस्तान जे अंदरि जेका नई हुकूमत ईंदी उहा सियासी अदम इस्तेहकाम ख़तमु थियण खां पोइ जेको इक़्तिसादी अदम इस्तेहकाम आहे मुआशी अदम इस्तेहकाम आहे उन खां असां जान छॾाइण लाइ अॻिते वधंदासूं पर सियासी इस्तेहकाम वधीक गहरो थी वियो आहे ऐं यकीनी तौर ते इहा ॻाल्हि पाकिस्तान जे अवाम जे लाइ जेका का सुठो समण कोन्हे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सदाईं